अरे मां सदको वञे सरोटा मां सदको वञे दे हाल वाल कहिड़े जहान में ई फकीर वाचूड़ा ख़बर पई आहे त इहो कारो इहो अल्लू ऐं लकुड़ू हिते ॾिठो वियो आहे। एॾे न ॾिठो हूंदो तूं त पाण ना बि नहीं। अरे ॻाल्हाई कीअं थो तोखे ख़बर कान्हे त मुंहिंजो नालो सिपाही ऐं सरोटो आहे। मां अहिड़ो ॾींदोसीं मरोटो जो असल माई बि सरी अथई अंगड़ विगड़ जहिड़ा। ऐं सिधो थो ॻाल्हायां इहो जेको मीरल आहे न इहो हाजी लकुड़ वारे वाड़े ते वाचूं टेड़ियूं कयो वेठो आहे। ॿुध मीरल हाजी लकुड़ जे वाड़े ते छो वेठो आहे? वंगियूं खपाइण लाइ। वंगा खपण लाइ? अरे भूख बसर मीरल चवे थो त मां हाजी लकुड़ खां इहो जेको वारो आहे न सॼो वठी छॾियो आहे। न कर ऐं मां छा थो कयां जेको कनि था लकुड़ हिन जा नौकर था कनि। मतलब त हाजी लकुड़ वारो खपाए छू मंतर थी वियो। शू मंतर केॾा थियो हूंदो इते किथे मुंहुं लिखियो पियो हूंदो ऐं मीरूअ खां वञी पुछा कर ख़बर पइजी वेंदई त इहो खचर मुआरो किथे लिखियल आहे। हा मीरल खे तो सोढ़ो कयां पाणे ॿुधाईंदो त इहो लकुड़ जा नौकर आहिनि किथे। हा इहे कम खे पट ॿुध छोलणा खाईंदे ॿुध ऐं घणे जा थो ॾी? 10 रुपए का हलियो हलो हलियो हलो हलियो हलो हल विच ते न रुकजांइ 1000 रुपए ताईं। ॿुध फ़कीर वाचूड़ा ऐं मूं ॾे त इहो ऐं 5 वारो डींगलो आहे इहो ॾी। ए डेंगलो पाट रख डेंगला मां ॾियां थी तोखे अॼु मुफ़्तरे में अॼु मुफ़्त में खाईंदे सुभाणे पाण पैसनि में वठंदे वरी बि पकड़ थी ॾिस वरी थाल इहे त हिकिड़ो मिंट बाहूं खणा को ईअं थोरी आहे छोलनि वारी। अॼु मिर्च जाम था ॾई जाम 1 हा 2 हा 3 हा 4 5 6 7 8 9 10 हा हे वठ अञा थोरो सरड़ाई कयो। वठ हा वाह 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 छोले मसालेदार छोले। हाजी साहब ॻाल्हि सिधी आहे मीरल ऐं मां तव्हां रिस्क वठी खई आहे। अरे पुट हाणे सीह ते तूं फूकूं बरोबर सीह जे ज़ेवात में मुठियूं विधियूं अथव रेल गाॾीअ खे रसो विझी पंहिंजे वात सां रोकियो अथव 11,000 बिजलीअ जे तारुनि खे आले कपिड़े सां साफ़ कयो अथव। अरे रे हे पंहिंजूं अखियूं ते ॾेखार बरोबर पकड़ियो पिया बरोबर सही आहे सही छा सही आहे? शर्म कन रे छाला तो शर्म कढी मुंहिंजो इहा रिस्क जी मुंहिंजो मतिलबु आहे त रिस्क जी ॻाल्हि छो कई? सिधी ॻाल्हि आहे न अहिड़ा जवान ऐं पुट वाड़े ते वियो वञी न नूरल वारनि सां मुंहुं ॾे न हिते छो थी लिखिया आहियो? एॾो नथी जज़्बाती अखियूं न पवनि उथली छाती न पवई फाटी। अरे बाबा तूं एॾो जज़्बाती छो थो थी जो ये हथनि मां निकितो पियो थो वञी। हथनि जी त ॻाल्हि करी मां पंहिंजे कपिड़नि मां निकिरंदो वञा पुली त नूरल भूरल वाड़े ते आया हुआ। वाड़े ते? हा वाड़े ते आया हुआ। उन्हनि सां मूं मीरल ॾिनो आहे अहिड़ा कूड़ा ई उन्हनि सां सॼी उमिरि कंहिं पीउ बि न आया हूंदा। बाबे मर्याद जो कूड़नि हणण वारो सेंटर हूंदो जिथे कूड़नि हणण जी ट्रेनिंग ॾींदो ईअं न। बाबा तूं ॻाल्हि जे आख़िरी सतह ते अच त तोखे पेट में वीलो आख़िर कहिड़ो आहे। हीउ जेको तव्हां लाइ करियो आहे न असां हुनजो तव्हां खां 1 लख रुपया वठंदासीं। मां एतिरो मोतबर कोन तोखे लख रुपया गणे ॾियां। तोखे शायदि ख़बर कान्हे त मां दुनिया जो आख़िरी बेस्तो इंसान। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।